क्लास 9 मजमून रियाजी यूनिट 3 लेसन 6 एक्सरसाइज नंबर 3.1 मश्क ट्रेडाई हिक पार्ट 2 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भलीकार। वारो पोइ लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 3.1 पढ़ी रहिया हुआसीं जंहिंजा असां पहिरियों ऐं ॿियो क्वेश्चन सॉल्व करे छॾिया आहिनि। हाणे असां टियों नंबर क्वेश्चन पढ़ंदासीं। रिड्यूस द फॉलोइंग इनटू देयर लोएस्ट फॉर्म, हेठियनि खे पंहिंजी सादी सूरत में तब्दील करियो। हाणे ॿारो ॾिसो, असां वटि पहिरियों नंबर पार्ट आहे पी स्क्वायर माइनस 10 अपॉन पी प्लस 10। हाणे असां छा कंदासीं, हिन खे सादी सूरत में आणींदासीं। इन जे लाइ असां सभु खां पहिरियां छा लिखंदासीं, हिते लिखंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप असां लिखंदासीं सेम। उहो कहिड़ो आहे, उहो आहे त पी स्क्वायर माइनस 100 अपॉन पी प्लस 10। हाणे असांखे छा करिणो आहे, सभ खां अवल जेके आहिनि अंश ऐं छेद जा जुज़ा करणा पवंदा। हाणे असांखे छा करिणो आहे, पी स्क्वायर माइनस 100 जा जुज़ा करणा आहिनि। इन्हनि जे लाइ असां हिनखे कीअं लिखंदासीं, असां हिनखे लिखंदासीं त पी स्क्वायर माइनस 10 होल स्क्वायर। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां अपान में जेको साॻियो पी प्लस 10 ॾेई ईंदासीं। हाणे ॾिसो, तव्हां तवजो ॾियो, हिन जो फॉर्मेट हाणे कहिड़ो थी वियो आहे। हिन जो फॉर्मेट थियो आहे ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर। ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर जा जेके फैक्टर कीअं निकिरंदा आहिनि, उहे कुझु हिन तरीक़े सां निकिरंदा। असां लिखंदासीं त ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर इज इक्वल टू ए प्लस बी ए माइनस बी। त हाणे ॾिसो, हिते असां वटि ए जी जाइ ते पियो आहे पी ऐं असां वटि बी जी जाइ ते पियो आहे 10। त ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर अगरि हिन शेप में अगरि असांखे का एक्सप्रेशन गिवन हुजे त पोइ हिन जा जुज़ा निकिरंदा ए प्लस बी ए माइनस बी। त पोइ हाणे हिन जा जुज़ा छा बीहंदा, हिन जा जुज़ा बीहंदा इज इक्वल टू पी प्लस 10 इंटू पी माइनस 10 अपान में छा अची वेंदो, पी प्लस 10। ठीकु आहे ॿारो। हाणे पहिरियों स्टेप छा आयो, असांजा जुज़ा कढियासीं। ठीकु आहे। हिन जा मथे जा पॉसिबल हुआ, हेठियनि जा न हुआ, त हेठियां असां सेम रखे छॾियो आहे। ॿिए स्टेप में छा करिणो आहे, ॾिसणो आहे त साॻिया जुज़ा कहिड़ा आहिनि। हाणे हिते साॻियो जुज़ो कहिड़ो आहे, मथे पी प्लस 10 पियो आहे, हेठि बि पी प्लस 10 पियो आहे। ठीकु आहे। त पोइ हाणे छा कंदासीं, टे स्टेप में साॻियनि जुज़नि खे कटे छॾिबो। त हाणे असां छा कयोसीं त पी प्लस 10 वियो, पी प्लस 10 में बाक़ी छा बचियो असां वटि बचियो हिते इज इक्वल टू पी माइनस 10। सही आहे ॿारो। हाणे इहो छा थी वियो असांजो, इहो थी वियो आंसर। अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे असां वटि ॿियो नंबर पार्ट आहे 3a स्क्वायर प्लस 3ab डिवाइडेड बाय 3a स्क्वायर प्लस 6ab प्लस 3b स्क्वायर। हाणे छा करिणो आहे, असांखे हिनखे लोएस्ट फॉर्म में आणिणो आहे, सादी सूरत में। त सभ खां पहिरियों असां छा कंदासीं, असां लिखंदासीं हिते सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप असां सेम लिखी ईंदासीं। कहिड़ो आहे, 3a स्क्वायर प्लस 3ab अपान में असां वटि छा आहे, अपान में असां वटि आहे त 3a स्क्वायर प्लस 6ab प्लस 3b स्क्वायर। हाणे असांखे छा करिणो आहे त हिननि जा जुज़ा करणा आहिनि। हाणे ॾिसो, हिन जा जुज़ा मुमकिन आहिनि। हाणे ॾिसूं था त छा 3a स्क्वायर खे ऐं प्लस 3ab खे उहो साॻियो नंबर वंडींदो। जी हा, बिल्कुलु। ॾिसो, 3 हिते पियो आहे, 3 हिते पियो आहे। सही आहे। ए हिते पियो आहे, ए हिते पियो आहे। यानी 3a जेको आहे उहो कॉमन नंबर आहे जेको ॿिन्ही खे वंडे सघे थो। त पोइ हाणे छा थी वेंदो, असां हिननि खे वंड कंदासीं। ठीकु आहे। 3a स्क्वायर खे 3a सां जॾहिं वंड कंदासीं ऐं हिन 3ab खे बि असां 3a सां वंड कंदासीं। जंहिंसां असां वंड कंदासीं उन खे लिखंदासीं ॾिंगी खां ॿाहिरि। इहो हिकिड़ो प्रोसीजर आहे जुज़न कढण जो। त 3a ॾिसो ॿाहिरि, यानी इन सां वंड पिया कयूं। जॾहिं असां 3a स्क्वायर खे 3a सां वंड कंदासीं, जवाबु हिते असां वटि छा बचंदो, असां वटि जवाबु बचंदो जस्ट a। हिते रखंदासीं असां a, हिते आयो प्लस साॻियो। हाणे जॾहिं 3ab खे जॾहिं असां 3a सां वंड कंदासीं, 3a ख़तमु थींदो, बाक़ी छा बचंदो b। त हिते असां ॾींदासीं प्लस जो b। अहिड़े तरीक़े सां हाणे ईंदासीं अपान में असां। सही आहे ॿारो। इन तरीक़े सां हाणे ॾिसणो आहे त हिते कहिड़ो नंबर आहे जेको हिननि सभिनी खे वंडे सघे थो। ॿारो हिते जस्ट असांजो आहे 3। हिते ॾिसो, 3 हिन खे वंडंदो हिकु दफ़ा, हिते 6 खे वंडे सघे थो ऐं हिते 3 खे हिकु दफ़ा वंडे सघे थो 3। बाक़ी जेको आहे ए हिते पियो आहे, हिते पियो आहे, हिन में कोन्हे। मतिलबु त कॉमन फैक्टर उन खे चइबो जेको हिननि सभिनी जे अंदरि अची वञे। यानी 3 हिननि सभिनी खे वंडे पिए थो न। हाणे 3 ॿाहिरि अची वेंदो ॾिंगी खां, लिखंदासीं 3 हिते। जॾहिं असां 3a स्क्वायर खे 3 सां वंड कंदासीं, अपान में 3 आहे त 3 में कैंसिल थी वेंदो, बाक़ी छा बचंदो, हिते बचंदो a स्क्वायर
अगे में बचंदो 2ab, उन्हीं का अगे में छा बचंदो, अगे में बचंदो b स्क्वायर। हाणे मता वारो तव्हां न सम्झो, हाणे मूं ही कयो आहे 3a स्क्वायर अपान 3 प्लस 6ab अपान में 3 प्लस 3b स्क्वायर अपान में 3। हाणे ही 3 वियो इन 3 में, ही 3 वियो हिते टेबल वही ॿ दफ़ा, ही 3 इन 3 में वियो, त छा बचो a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर। ॾिसो ये अची वियो न अहिड़े तरीक़े सां। बारो हाणे अगेंस्ट में छा कंदो, ही सेम जो सेम रहंदो, ही फर्दर जेको आहे न हिन मां को कॉमन निकिरंदो, न इन जा जुज़ा निकिरंदासीं, ठीकु आहे। बाक़ी हेठे जा जेके आहिनि जुज़ा निकिरी सघनि था। त पोइ असां छा लिखंदासीं, लिखंदासीं त इज़ इक्वल टू 3a इंटू a प्लस b अपान में छा ईंदो 3 सेम रहंदो। हाणे हिन जा जुज़ा निकिरंदा। अगरि असां वटि को टर्म हिन तरीक़े सां आहे या का एक्सप्रेशन असांजी का हिन तरीक़े सां आहे, कीअं हीअं हुजे a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर, त पोइ हुनजा जुज़ा कीअं निकिरंदा, हुनजा जुज़ा निकिरंदा आहिनि a प्लस b होल स्क्वायर जे वसीले सां। जॾहिं हिते होल स्क्वायर अची वियो पोइ छाजे बराबरि थी वियो, इहो बराबरि थी वियो इज़ इक्वल टू a प्लस b, यानी a प्लस b ॿ भेरा अची वियो आहे न ज़रब में, उन जे करे सही आहे। ही फार्मूलो आहे न, जॾहिं असां हिनखे सिंप्लीफाई कंदा ही जवाब अची वेंदो आहे। जॾहिं असां हिनखे ओपन कंदासीं त हीअं थी वेंदो, जेकॾहिं असां हिनखे बंदि करे छॾींदासीं त हिन तरीक़े सां थी वेंदो, अहिड़े तरीक़े सां। बहरहाल हाणे हिन जा जेके जुज़ा आहिनि उहो कुझु हिन तरीक़े सां निकिरंदा। त पोइ असां हिनखे छा लिखंदासीं, असां हिनखे लिखंदासीं त a प्लस b। हाणे कीअं थियो इहो मां तव्हांखे हिते ॿुधायो आहे। पहिरों हाणे हिते छा थींदो, a प्लस b मथे पियो आहे, a प्लस b हेठि पियो आहे, 3 जेको आहे हेठि पियो आहे मथे पियो आहे, यानी हींअर हिते छा थींदो त ही 3 बि कटिजी वेंदो, ही 3 बि वियो, a प्लस b वियो, a प्लस b वियो, बाक़ी असां वटि बचियो छा, असां वटि बचियो इज़ इक्वल टू a अपान a प्लस b, ठीकु आहे। इहो असां छा थियो आंसर, अहिड़े तरीक़े सां। बारो हीअं असां वटि 3 नंबर पार्ट आहे a माइनस b अपान a प्लस b इंटू a स्क्वायर प्लस ab अपान 2a स्क्वायर माइनस 2b स्क्वायर। त हिते असां सभु खां पहिरियां छा लिखंदासीं, हिते सॉल्यूशन लिखणो आहे, पोइ पहिरियों स्टेप सेम। हाणे हिते स्पेस मथां असांखे कुझु वधीक खपे, मां इहो नथो लिखां। हाणे हिनखे सॉल्व करण जी कोशिशि कयूं था असां हिते। बारो हाणे a माइनस b सेम रखिबो, छाकाणि जा जुज़ा नथा निकिरी सघनि हिते फर्दर, इहो सिंपलेस्ट फॉर्म में पियो आहे अॻे ई। लिखंदासीं a माइनस b सेम अपान में इहो टर्म सेम ई रहंदो a प्लस b, ठीकु आहे बारो, इंटू हिते छा थींदो a स्क्वायर प्लस ab, इनमें को कॉमन पियो आहे बिल्कुलु, इन टर्म में बि a पियो आहे, हिते बि a पियो आहे, ठीकु आहे, a प्लस b यानी हिते बि a पियो आहे, त इहो कॉमन निकिरी ईंदो, यानी हिनखे बि असां a सां वंड कंदासीं, हिनखे बि असां a सां वंड कंदासीं, यानी असां लिखंदासीं a ॾिंगी खां ॿाहिरि रखंदासीं, हिते अची वियो a, बाक़ी a स्क्वायर खे जॾहिं असां a सां वंड कयो बचियो a, पर हिते छा बचंदो प्लस जो असां वटि बचंदो b। साॻे तरीक़े सां अपान में हाणे छा कॉमन पियो आहे, हिते कॉमन पियो आहे 2 हिते पियो आहे, 2 हिते पियो आहे, a हिते आहे, हिते a कोन्हे, हिते b पियो आहे, हिते b कोन्हे न, सिर्फ़ु 2 ॿिन्ही में पियो आहे, त 2 ॿाहिरि निकिरी ईंदो कॉमन थी, यानी उहो वरी अंदरि हिनखे वंडींदो, अंदरि छा बचंदो a स्क्वायर ऐं परते बचंदो छा b स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां हाणे ॾिसो तवजो ॾियो तव्हां, ॾिसो हिते बि 2 सां वंड करे वियासीं हिनखे 2a स्क्वायर खे, हिते बि असां 2 सां वंड करे वियासीं छा खे 2b स्क्वायर खे, त 2 ख़तम थी वियो b स्क्वायर बचो, 2 ख़तम थी वियो a स्क्वायर बचो, उहो मां लिखी छॾियो हिते। हा ॿारो अञा ही फर्दर सिंप्लीफाई थींदो, ठीकु आहे। हाणे असां हिनखे लिखंदासीं त इज़ इक्वल टू a माइनस b अपान a प्लस b, ठीकु आहे ॿारो। हाणे मल्टीप्लिकेशन में छा अची वेंदो a इंटू a प्लस b, हाणे हिते अपान में छा ईंदो आयो 2। हाणे ॿारो ॾिसो तवजो ॾियो, पोइ हिते असां सिखी आया आहियूं त a स्क्वायर माइनस b स्क्वायर जा फैक्टर छा निकिरंदा आहिनि, उहो हिते असां सिंप्लीफाई कयोसीं, पोइ हिते सम त इन जा छा निकिरंदा जुज़ा a प्लस b ऐं a माइनस b, त पोइ उहे हिते असां लिखी वेंदासीं छा निकिरंदा जुज़ा a प्लस b ऐं ॿियो a माइनस b। हाणे जेके फैक्टर ख़तमु थींदा उनखे ख़तमु कंदासीं, ठीकु आहे ॿारो। हाणे ॾिसो a प्लस b हिते पियो आहे, a प्लस b हिते पियो आहे, यानी इहो ख़तमु थी वेंदो, सभु कावल असां इनखे ख़तमु था कयूं। हाणे वरी तवजो ॾियो a माइनस b हिते पियो आहे, a माइनस b हिते पियो आहे, त इहो बि ख़तमु थी वेंदो। हाणे असां हिनखे बि ख़तमु था कयूं, ही a माइनस b में, बाक़ी असां वटि छा बचियो, असां वटि बचियो मथे बचियो असां वटि a, हेठि बचियो 2a प्लस b। हाणे इहो असांजो छा थींदो आंसर।
अहिड़े तरीक़े सां ये जेको आहे सिंपलेस्ट फॉर्म आहे। ॿारो हाणे त असां वटि चौथों नंबर सम आहे एक्स प्लस वाई होल स्क्वायर माइनस जेड स्क्वायर अपॉन एक्स प्लस वाई जेड। ॿारो हींअर ॾिसो न असांखे छा करिणो आहे, हिनखे पंहिंजे लोएस्ट फॉर्म में आणिणो आहे। त सभ खां पहिरियों असां छा लिखंदासीं, असां लिखंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन खां बाद पहिरियों स्टेप सेम लिखंदासीं त एक्स प्लस वाई होल स्क्वायर माइनस जेड स्क्वायर अपॉन एक्स प्लस वाई प्लस जेड। ॿारो हाणे ॾिसो असांखे मथे जा जुज़ा करणा, पर हिते तव्हां ॾिसंदो हिते लिखियलु आहे ए प्लस बी होल स्क्वायर, त हिन जा जुज़ा जेके न अलॻि कढो, एक्स प्लस वाई ऐं ॿियो बि एक्स प्लस वाई। पर हाणे इहो ईअं कोन थींदव, ईअं करण सां तव्हांजो जवाबु सही न ईंदो। ठीकु आहे। ऐं हिते छा थींदो त असां हिन ते फार्मूला जेको हणंदासीं, ॾिसो हिन सॼे खे असां ए कंसिडर कंदासीं ऐं हिन खे कंसिडर कंदासीं बी जेड खे। त पोइ हाणे हिन जा जुज़ा कुझु हिन तरीक़े सां निकिरंदा, कहिड़े फार्मूले जे तहत, मथे जा ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर जे तहत जुज़ा निकिरंदा। उहे छा थींदो, ए प्लस बी ए माइनस बी। ठीकु आहे ॿारो। हाणे हेठि जा जुज़ा नथा निकिरी सघनि, हीअ पंहिंजे सिंपलेस्ट फॉर्म में पियो आहे। यानी हिते असां वटि जेको ए बराबरि आहे एक्स प्लस वाई, ठीकु आहे, यानी हिते जेको ए थींदो उहो बराबरि थींदो एक्स प्लस वाई, ऐं जेको असां वटि बी बराबरि आहे ज़ेड जे। तव्हांजे ज़हन में इहे शयूं तव्हांखे रखणियूं पवंदियूं। ठीकु आहे। तव्हां हिते लिखो न लिखो उहो मसइलो कोन्हे को, मां तव्हांखे सम्झाइण लाइ हिते लिखियो आहे। त हाणे हिते छा थींदो, त हिकिड़ो जुज़ो बीहंदो असां वटि छा, त ए प्लस बी यानी एक्स प्लस वाई प्लस ज़ेड थींदो असां वटि हिते। त लिखंदासीं हिते एक्स प्लस वाई प्लस ज़ेड। ऐं असां वटि ॿियो जुज़ो छा बीहंदो, ए माइनस बी यानी एक्स प्लस वाई माइनस ज़ेड बीहंदो असां वटि हिते। त लिखंदासीं एक्स प्लस वाई माइनस ज़ेड अपॉन में असां वटि सेम बीहंदो छा, एक्स प्लस वाई प्लस ज़ेड। अहिड़े तरीक़े सां हाणे तवजो ॾियो, हिन जा जुज़ा निकिरी आया। सही आहे। त एक्स प्लस वाई प्लस ज़ेड जेको आहे कटिजी वेंदो एक्स प्लस वाई ज़ेड सां। त हीउ वियो ख़तमु थी छा में, पोइ हिन में असां वटि जवाबु छा बीठो, असां वटि जवाबु बीठो इज़ इक्वल टू एक्स प्लस वाई माइनस ज़ेड। इहो छा थी वियो, असांजो थी वियो एंसर। अहिड़े तरीक़े सां ॿारो हींअर असां वटि 5 नंबर सम आहे एम स्क्वायर माइनस 6m 3m प्लस 15 अपॉन में छा आहे 2m माइनस 12। सभ खां पहिरियों असां लिखियोसीं हिते सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां छा लिखंदा आहियूं, पहिरियों स्टेप सेम, पर हिते आउं उहो नथो लिखां, तव्हांखे लिखणो आहे। ठीकु आहे। हाणे असांखे छा करिणो आहे, त हिन जा असांखे जुज़ा करणा पवंदा। ॿारो हाणे ॾिसो, यानी हाणे जेका पहिरीं ब्रेकेट आहे उन में m कॉमन पियो आहे ऐं जेका ॿी ब्रेकेट आहे उन जे अंदरि 3 कॉमन पियो आहे। त पोइ असां छा लिखंदासीं, हिनखे लिखंदासीं त इज़ इक्वल टू, हाणे m ॿाहिरि निकिरी आयो। सही आहे। जॾहिं असां m स्क्वायर खे m सां बंड कंदासीं, जवाबु छा अची वेंदो m। त पोइ असां हिते लिखंदासीं m, हिते बची छा बचंदो, हिते बचंदो 6। 6 कीअं आयो, 6m खे जॾहिं असां m सां वंड कयोसीं त m में कैंसिल थी वई, बाक़ी बचियो 6। वरी हेॾे आयासीं, जॾहिं असां 3m खे 3 सां डिवाइड कयो त m बचंदी। त पोइ असां हिनखे लिखंदासीं हिते 3 जेको ईंदो ॿाहिरि निकिरी आयो हिते पहिरियां, पोइ हिते बचियो m। हेॾे असां 15 खे जॾहिं 3 सां वंड कयोसीं असांखे मिलियो 5। अहिड़े तरीक़े सां असां हिते लिखी वियासीं। हेठि हाणे छा थींदो, हिते 2m माइनस 12 में छा कॉमन आहे, हिते m आहे हिते m कोन्हे, हिन खे 2 वंड करे थो 2m खे, हिन खे बि 2 वंड करे पियो, यानी 2 हिन में कॉमन पियो आहे। त 2 खे असां ॿाहिरि लिखंदासीं, हिते अंदरि छा बचंदो m, पर हिते बचंदो माइनस जो 6। अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे तवजो ॾियो, ॾिसो हिते कुझु कॉमन छा पियो आहे, हिते कुझु कॉमन पियो आहे m माइनस 6 हिते पियो आहे, मथे m माइनस 6 पियो आहे। हाणे इहो ख़तमु थींदो। ठीकु आहे। यानी हीउ हिते ख़तमु थी वियो हिन में, बाक़ी छा पियो हाणे, छा बचियो, हाणे m हिते थींदो 3m ज़रब, पाण में ज़रब थींदा m 3 ऐं सॼो टर्म जेको आहे पंहिंजो पाण में ज़रब थींदो आहे। पोइ जवाबु छा ईंदो असां वटि, हिते थींदो 3m इंटू m प्लस 5 अपॉन में छा बचियो असां वटि 2। अहिड़े तरीक़े सां इहे असांजो छा थी वियो, एंसर थी वियो। ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अल्लाह भाई।